अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां अॼु पंहिंजे ॻोठ खां पोइ ते कंहिं झंग में काठियूं करण आया आहियूं। ॾिसो था काठियूं जेको आहे 500, 600, 800, 1200 रुपया मण थी वियूं आहिनि। पोइ इहो पाण खे तजुर्बो घटि आहे जेको आहे पंहिंजो प्रिय प्यारो दोस्त आहे मोहम्मद कबूल शेख जेको आहे आयो पंहिंजूं काठियूं करण। मां चयोमांसि मूंखे बि गॾु वठी हल तव्हां काठियूं। पोइ हाणे एॾो तो मग़ज़ हणाए तव्हां सोचे ई नथा सघो। चए थो चुप करे वेह त भरी काठियुनि जी ठाहे थो जाए। हाणे मां थो चवां त बाबा हिन काठियुनि मां सुठी काठी का ठाहे जेको आहे टांबुर सांबुर खणो। हाणे टांबुर खणण लाइ 3 किलोमीटर पंधु करे आया आहियूं हितां टांबुर खणण जी। न आहिनि काठियूं बाबा जेके आहिनि, खपनि त खणो न त मिड़ई खेर। हाणे ईअं कमु कोन हलंदो। कबूल हे थोरी थुली थुली काठी कर बाबा। हा इहो मग़ज़ हणे सीड़ाए छो। हाणे हे काठी जेको आहे टांबुर खे तूं जेको आहे सेट कर न बाबा, थोरो साहब वणन न वणन ये दवा असां पंहिंजूं खणाए। असांखे एतिरो टाइम न आहे त तव्हांखे भरी करे ॾियूं। पाण खे जेको घर काठियूं ॾियणियूं आहिनि साहब। राति जुमो आहे, सुबुह रोज़ो रखणो आहे। हक़ीक़त आहे भरड़ी चवंदा हेॾा हे काठियुनि जी एॾी मुसीबत आहे हिते। काठियूं ॻोल्हियूं था लभनि कोन थियूं। हे बूढ़ा हे झंग सॼो ॿुधई। हाणे हीअं हुतो हुतो हीअं टांबुर था मिड़ियो जेको आहे। पोइ आहियूं ॻोठाणा माण्हू रहंदा बि ॿारहाड़ीअ में आहियूं, पर हक़ीक़त इहा आहे त मुल्क मां काठी छॾाए वई आहे जेको आहे। पोइ डिंगर सिंगर जेके माल मता वारा ॿकरा वारा ॿियोटियूं जेके हिते जीअं हे पिया आहिनि छांग कंदा आहिनि, उहे डिंगर आहिनि, उन्हनि खे छिले जेको आहे मिड़ई खणी गुज़र सफ़र करे पंहिंजो बाबा वञी को चुल्हो ॿारींदासीं जेको आहे। तॾहिं वञी के ॿ मानीअ जा मिलंदा। हिकु रमज़ान शरीफ़ बि आहे, अलहमदिल्ला अलाह भलाई कंदो। त ॿारहाड़ी में वेठा हूंगा, गैस वेस त कोन्हे। हे अवां ॾिसो था न सॼो हे झंग आहे सॼो। हे सॼो झंग आहे। हिन झंग में का काठी नज़र अचेव थी? रुगो बूढ़ा बीठा आहिनि, का काठी कोन्हे का। ॻोठ खां इलाही किलोमीटर हेठि आया आहियूं। हे ख़बर न आहे त इहे गॾ गाॾे वारा जेके वीचारा धंधो कारोबार कनि था, अलाए किथां माना लकड़ी काठी गॾु करे पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कनि था पिया। ॾाढो मुश्किल रोज़गार आहे त हर रोज़गार मुश्किल तकलीफ़ खां ज़ब बग़ैर त माण्हू हिकिड़ो वेलो बि बचनि खे सुकून त नथो खाराए सघे जेको आहे। असां बि आया आहियूं अॼु जेको आहे काठियूं करणु। अलाह कंदो का भरी हणी वेंदासीं। यार सुठो आहे, इहो महिनती माण्हू आहे, कंदो रहंदो आहे काठियूं। पोइ इहो चयोमांसि बाबा असांखे बि हाणे काठियुनि जी भरी हणी ॾे। टिंगू ॾाढो आहे, टांबुर बि जीअं खणो जेको आहे। हे हिकिड़ो टांबुर हथु कयो आहे, काठियुनि जो जेको आहे चंबड़ो हथु कयो आहे। हाणे इहो मोहम्मद कबूल त लकड़ियूं मेड़े जेको आहे गाॾे में विधियूं आहिनि। माइट हिकिड़ो आयो आहे, महिरबानी आहे हुनजी। इहे ॿधे थो पियो नोड़ ॿोड़ ठाहे थो जेको आहे। हाणे इन में काठियूं सथे हेठि करे इन में मूंखे ॿधी ठाहे ॾींदो जेको आहे। इंशाल्लाह पोइ वरी जेको आहे गाॾे जे मथां रखंदासीं। मां चयो हे झंग जा ख़ूबसूरत नज़ारा, काठियूं लकड़ियूं कीअं माण्हू कटे थो ठाहे थो, इहो बि तव्हांखे रंग ॾेखारियां। छा कयूं बचड़ी हाल माण्हू बा महांग पवई आहे चोट चढ़ी। पोइ इहो पाण ई जेको आहे मिड़ई झंग झरम काठी लकड़ी कटे घर जो चुल्हो ॿारींदासीं। पाण वटि गैस त कोन्हे नी अबा। मां जो तव्हां दोस्तनि खे बि ॾेखारियो। बसि हाणे खणी आहे, बसि हाणे खणी बसि हाणे घर खणी अचां। ठीकु आहे बसि सही आहे। अलहमदिल्ला इहे काठियुनि जी भरी बाबा हीअ ॾिसो था तव्हां असां ठाही आहे। हीअ ॿधी सेटिंग कई आहे। हाणे ॿधंदासीं। गाॾे वारो बि हथु अची वियो आहे, एॾो मोटियो पियो अचे बाबा। हे 500 रुपए खपाइंदो वञी खपाइंदो। उहा माण्हुनि खे बि ख़बर आहे त मां काठियूं कोन खपाईंदो आहियां। अलहमदिल्ला हे 3-4 ॾींहं काठियूं हलंदियूं भाई। इहा भलाई थी वई जेको आहे गाॾे वारी महिरबानी आहे। भाई खयूं हलंदे नी हाणे गाॾे जे मथां। हा बसि महिरबानी। असांजो कमु होॾे होॾे करे पंहिंजो कमु ठाहियो। जंहिंजो जहिड़ो नकली ऐं वॾनि सालनि खां पोइ मां कुहाड़ी हलाई आहे। कटियल डिंगर पिया उन्हनि खे छांगियो आहे। हे माशाल्लाह भरड़ी ठाही आहे। ऐं माशाल्लाह झंग जा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। ऐं अबनि ॾाॾनि जो इहे असांजो रीतूं रस्मूं आहिनि। झंगो इहे ॿेला इहे काठ किली लकड़ी पिया घुमंदा फिरंदा आहियूं। असांजो किरतो इहो ई आहे। पर मां जेको आहे घटि में घटि 22-23 सालनि खां पोइ अॼु काठियुनि जी भरी पाण कई आहे। इहा अलाह साईं जी मूं ते महिरबानी आहे जो भलारे महीने में जेको आहे आयासीं, पघर बि वायोसीं, काठियुनि जी भरी बि कई आहे। ॾिसणु
ऐं लाइक शेयर करणु न विसारींदा। जेकॾहिं मुंहिंजियूं स्टोरियूं पसंदि अचनि त ॿियनि दोस्तनि ॾे बि शेयर कंदा। इंशाल्लाह वरी के ॿिए मोड़ ते गॾु हूंदासीं। लख महिरबानी। सा सलामत सुन सलामत सच बोलो।